यार सिंधी मगरबी तहज़ीब ऐं इस्लामी तहज़ीब में कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं जेकॾहिं मगरबी तहज़ीब कुफर जी अलामत आहे त पोइ असांजा नौजवान उन तहज़ीब खां एतिरो मुतासिर छो आहिनि? अदा पहिरीं ॻाल्हि त इंसानी अख हमेशा ख़ुशहाली ते खुतल हूंदी आहे। अॼु मगरबी तहज़ीब दुनिया ते इन करे राज करे थी छो त मगरब पंहिंजे उरूज ते आहे। ॿी ॻाल्हि त मगरबी तहज़ीब जी का तारीख़ कोन्हे। 1799 खां अॻु यूरोप जहालत जी उंधा में गर्क हो। का तहज़ीब कोन हुई, को अखलाक कोन हो, शऊर जो त वजूद ई कोन हो छो त अवाम अनपढ़ हुई। यूरोप जा मिसाल असीं इन करे ॾींदा आहियूं छो त उन ज़वाल मां उरूज माणियो, तकलीफ़नि खे बर्दाश्त कयो, करोड़ इंसाननि जो कुर्बानियूं ॾिनियूं, दुनिया जी तारीख़ जा बदतरीन दौर ॾिठा। मिसाल इन करे ॾींदा आहियूं त उन्हनि खे ॾिसी असां में बि जज़्बो पैदा थिए ऐं असीं उन्हनि वांगुरु तरक़ी ऐं ख़ुशहाली में उरूज माणे सघूं। मिसाल ॾियण जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त असांखे उन्हनि जे मज़हब सां का दिलचस्पी आहे, बल्कि मिसाल इन करे ॾींदा आहियूं छो त असां उन्हनि जी तरक़ी खां मुतासिर आहियूं। अॼु उते इल्म ऐं शऊर जो मुआशिरो आहे, ख़ुशहाली आहे, इन करे उन खिते खे मिसाली तौर पेश कयो वेंदो आहे ऐं इन में कुझु ग़लति कोन्हे। इहे असां रहनुमा आहिनि जेकी हर ॻाल्हि खे मज़हब सां ॻंढे हरू भरू अक़लमंद थियण जी कोशिश कंदा आहिनि, बाक़ी हक़ीक़त में अहिड़ो कुझु बि कोन्हे। रही ॻाल्हि इस्लामी तहज़ीब जी त मज़हबी बुनियादनि खां इस्लाम हमेशा मगरब खां बालातर रहियो आहे। असांजा कुझु माण्हू इन ॻाल्हि खां इख़्तिलाफ़ रखनि था, पर हक़ीक़त इहा ई आहे त दुनिया खे हक़ीक़ी ज़िंदगी जो अक्स इस्लाम ई ॾिनो आहे। न दा यूरोप जो माहौल ॾिसो, उते जी इंसानियत ॾिसो ऐं वरी असांजी हालत ॾिसो। अदा इन में ॾोह मज़हब जो न आहे। दुनिया जो को बि मज़हब ग़लति राह ते हलण जी इजाज़त नथो ॾे। हा, बाक़ी मज़हब जी आड़ में कुझु अहिड़ा माण्हू ज़रूर हूंदा आहिनि जेकी ग़लति अमल सर अंजाम ॾींदा आहिनि। अहिड़ा माण्हू सिर्फ़ मुसलमाननि में न आहिनि, बल्कि दुनिया जे हर मज़हब हर खिते में अहिड़ा सभागा मिलनि था। अदा बुख बदहाली समाज ते हावी थी वञे त ज़ुल्म पंहिंजूं शाखूं पखेड़े छॾींदो आहे। ही ॻाल्हि ज़हन में रखो त ज़वाल में तहज़ीब कमु नाहे कंदी, बुख में त बसि पेट ई सभु कुझु हूंदो आहे। मगरब जी इंसानियत बि अॼु उरूज में ज़ाहिर थी आहे। तॾहिं किथे हुई जॾहिं रूमनि रूसियनि खे शिकस्त ॾिनी ऐं पोइ रूसी कैदियुनि जा हथ वढे उन्हनि जा हार ठाहे कुस्तुनतुनिया जे हसीनाउनि खे पाराया विया। इंसानियत तॾहिं किथे हुई जॾहिं मुसलमाननि जे लश्कर खे शिकस्त ॾियण खां पोइ ज़िंदा कैदियुनि जे पेट में लोह जा किल ठोकिया विया। इंसानियत तॾहिं किथे हुई जॾहिं कैसर वासर दोम बल्गारिया ते फतेह हासिल कई ऐं 15,000 बेगुनाह इंसाननि जूं अखियूं कढी उन्हनि खे अंधो करे छॾियो। इंसानियत तॾहिं किथे हुई जॾहिं जोन ऑफ आर्क खे विच बाज़ार में ज़िंदा बाहि में साड़ियो वियो। इंसानियत तॾहिं किथे हुई जॾहिं गुलामनि सां भरियल बेड़ा बरतानिया ईंदा हुआ ऐं इंसाननि जी बेवसी जो कारोबार पूरे यूरोप में हलंदो हो। अॼु उरूज में उन्हनि खे इंसानी हुकूक यादि आया आहिनि। उहे हुकूक तॾहिं किथे हुआ जॾहिं यूरोप में ज़बान कटण, अखियूं कढण ऐं हथ पेर वढी माज़ूर बनाइण जहिड़ा अमल आम सज़ाउनि में शामिल हुआ। सोशलिज़म जा दावेदार तॾहिं किथे हुआ जॾहिं पापाए रोम फीटक सानी ते कुफर जी फतवा सिर्फ़ इन करे लॻाई त हू मुसलमाननि वांगुरु हर रोज़ गुसल कंदो हो। व्यंजन गुनाह, हथ मुंहुं धोइण कुफर जी अलामत हुई। छा तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं स्पेन में मुसलमान सल्तनत जो ज़वाल आयो तॾहिं फिलिप दोइम समूरा हिमाम सिर्फ़ इन करे बंदि कराए छॾिया छो त उन मां इस्लाम जी यादि ताज़ा थींदी हुई। उन्ही बादशाह अशमीरिया जे गवर्नर खे इन करे माज़ूर करे छॾियो छो त हू हर रोज़ हथ पाणी सां धोईंदो हो। अॼु मुसलमाननि खे मज़हबी नफ़रतनि जो बुनियाद समझी पूरी दुनिया में बदनाम कयो पियो वञे, पर हक़ीक़त में नफ़रतनि जो बुनियाद ईसाई पादरियुनि खां ई शुरू थी वेंदो। दुनिया जा अज़ीम माण्हू, साइंसदान, फ़लसफ़ी, माहिर फल्कियात, अदीब, शाइर सभु पादरियुनि जे हुक्म हेठि क़तल थिया। ग़रीब माण्हुनि खां टैक्स वसूल करण, बेगुनाहनि जो रत वहाइण, गुलामी खे तरजीह ॾियण, इहे सभु अमल पादरियुनि जाई ऐजाद कयल हुआ। एतिरे क़दर जो पोप गुनाह ऐं सवाबनि वारियूं पर्चियूं बि विकणंदा हुआ। जन्नत जो इजाज़त नामो बि इन्हनि पादरियुनि वटां ई मिलंदो हो। यूरोप जी जहालत ऐं ज़ुल्म जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त 1930 जे ॾुकार दौरान यूरोप जे बाज़ारनि में इंसानी गोश्त बि विकियो वेंदो हो। न जीअण जो ढंग हो, न सफ़ाई जी ख़बर हुई। अख़लाक ऐं तहज़ीब खां परे ही हिकु अजीब मख़लूक हुई। उडलस जी मलका ईज़ाबीला जंहिं मुसलमाननि जो क़त्लेआम करायो उन पूरी ज़िंदगी में सिर्फ़ 2 दफ़ा गुसल कयो। लिबास तब्दील करण में उन्हनि खे साल लॻी वेंदा हुआ। इन करे फ्रांसीसी लेखक दरीबार पंहिंजी किताब में लिखे थो त असां यूरोप वारनि ते मुसलमाननि जा अहसान आहिनि जो उन्हनि असांखे ज़िंदगी जीअण जा तौर तरीक़ा सेखारिया। उन्हनि ई असांखे ॿुधायो त सफ़ाई हूंदी छा। उन खां अॻु यूरोप जी गंदगी सोच खां बि मथे हुई, जंहिं जे नतीजे में सिर्फ़ 10हीं सदी में 13 वबाऊं आयूं ऐं माण्हू मच्छियुनि वांगुरु मुआ। अदा उन्हनि जे त इनकलाब में बि गद्दारी हुई। 1789 खां 1799 ताईं इनकलाबियुनि जेको हशर फ्रांस सां कयो, दुनिया अॼु बि उनखे दहशत जो दौर समझे थी। कहिड़ी तरह इनकलाबियुनि पंहिंजी हुकूमत जी नाकामी उन दौर जे बादशाह लुइस द 16 ते मड़े उन जो सर कलम करे छॾियो। इन इनकलाब जे हामियुनि खे ख़ुदि इनकलाब जे करे मौत नसीब थियो। शुरूआत निज़ाम जे ख़िलाफ़ हुई,
पर पुॼाणी इंसानी क़त्ल आम ते थी। इन करे इनकलाब जे बारे में ही मशहूर आहे त इनकलाब उहो बेरहम पीउ आहे जेको पंहिंजा ई बच्चा खाई वेंदो आहे। बेरहमी ऐं ज़ुल्म जी दास्तान त शुरू ई इन्हनि खां थिए थी। दुनिया जो अज़ीम जंगूं करण वारा मुसलमान न हुआ, एटम बम जी इजाद में मुसलमान न हुआ, मिसाइल टेक्नोलॉजी ऐं कीमियाई हथियार ठाहिण वारा मुसलमान न हुआ, न हिटलर मुसलमान हो, न जोसेफ स्टालिन मुसलमान हो, न फ्रांसिस्को फ्रांको मुसलमान हो, ऐं न ई जापान ते एटम बम किराइण वारो मुसलमान हो। आइवन चारम, विंस्टन मोसोलिनी, पोल पोट, अगस्ट पनोशे ऐं चंगेज़ खान जहिड़नि वेशी कातिलनि मां को हिकु बि मुसलमान न हो। ज़ुल्म जा दास्तान मुस्लिम तारीख़ में बि आहिनि, पर इन्हनि जी वहशत पढ़ी ज़ुल्म खे बि इबरत थींदी आहे। हर तरह जा ज़ुल्म करे दुनिया खे तबाही जे मोड़ ते आणे हाणे हू इंसानियत पसंदि थी विया ऐं असीं वरी दहशतगर्द थी वियासीं। चलो अदा इहो त सही आहे, पर सवाल ही आहे पर यूरोप कीअं अॼु तरक़ी जे बुलंदियुनि ते आहे ऐं असां अॼु बि जहालत वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। अदा इहो ई त मसइलो आहे त असां पंहिंजी अज़मत खे सुञातो कोन। कुझु अहमक हुक्मराननि पूरी मुस्लिम क़ौम खे ऊंधा में धिके छॾियो। जंहिं दौर में मुसलमान किताब लिखी रहिया हुआ, मुसलमान साइंसदान निज़ाम शमसी ते तहक़ीक़ करे रहिया हुआ, उन दौर में यूरोप जा पादरी व्यंजन खे गुनाह सम्झी माण्हुनि खे क़त्ल करे रहिया हुआ। पर अॼु ज़िंदगी जी हर सहूलियत यूरोप में मिले थी। पुरसुकून ज़िंदगी सां गॾु तरक़ी, ख़ुशहाली ऐं महिनत खे मोट मिले थी। असांजे ई मुसलमान हीरोज़ जे नक्शे क़दम ते हली उन्हनि तरक़ी में उरूज माणियो ऐं असां पंहिंजो सॼो ज़हन कुफर जूं फतवाऊं लॻाइण में लॻाए छॾियो। वक़्त जी सितमगरी चओ या पंहिंजी बेअक़ली। पर जॾहिं हू चंड ऐं मरीख़ जो सफ़र तय करण में मसरूफ़ हुआ, उते असां 1400 साल पहिरीं असाबियुनि जे मुसलमान हुजण या न हुजण ते बहस पे कया। जॾहिं उन्हनि समंड में पेट्रोल जा ज़ख़ीरा पे ॻोल्हिया, तॾहिं असां पंहिंजे नस्ल खे सलवार पाइण जा शरई तरीक़ा पे सेखारिया। जॾहिं उन्हनि अदब जा अज़ीम शाहकार पे लिखिया, तॾहिं असां शादी जी पहिरीं राति मोहबत जा दास्तान ऐं तावीज़नि जा किताब पे पढ़िया। सभ खां वधीक हैरत इन ॻाल्हि ते त उन्हनि क़ुरान मजीद खे लेबॉर्ट्रीज़ जो हिसो बणाए छॾियो ऐं असां उन क़ुरान मजीद खे कीमती कपड़नि में वेड़े घरनि जी ज़ीनत बणाए छॾियो। उन्हनि हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ी सादगी अख़्तियार कई ऐं असां अयाश बादशाहनि जहिड़ी अयाशी अख़्तियार कई। अॼु बि जिते हू पंहिंजनि ॿारनि खे ज़िंदगी जी हक़ीक़त सेखारे रहिया आहिनि, उते असां स्कूल, कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ में फर्स्ट, सेकंड ऐं थर्ड पोज़ीशन जा गुण ॻाए रहिया आहियूं। जिते हू पंहिंजे नस्ल खे जीअण सेखारे रहिया आहिनि, उते असां शिया सुनी जा फ़र्क़ बयान करे रहिया आहियूं। जिते हू पंहिंजनि तकलीफ़नि खे दुनिया में मञराइण निकिता आहिनि, उते असां तमाशाई बणिजी सिर्फ़ तालियूं वॼाइण में पूरा आहियूं। सवाल पंहिंजे पाण खां कयो, न ख़ुदा तब्दील थियो आहे ऐं न ई ज़मानो बदिलियो आहे। उहो ई ख़ुदा, उहो ई ज़मानो आहे। फ़र्क़ु सिर्फ़ एतिरो आयो आहे त अॼु जो मुसलमान बदिलजी वियो आहे। अक्सरियत हक़ीक़त जी मुखालफ़त इन करे कंदी आहे जो उन में ज़हन खे बदिलाइणो पवंदो आहे, तवानाई जी ज़रूरत हूंदी आहे। इन करे अक्सर माण्हू रवायती तौर ते जीअण जा आदी हूंदा आहिनि। मज़हब खे मुआशियात खां अलॻि रखो, न त न शरीयत कारआमद रहंदी ऐं न ई मुआशियात बरक़रार रहंदी। कुझु उसूलनि ते हलणो पवंदो, तॾहिं ज़िंदगी में मक़ाम मिलंदो। बदहाली जा आदी ख़ुशहाली खां चिड़ खाईंदा आहिनि, पर पोइ बि ज़िल्लत जी ज़िंदगी इंसानी मयार ते नाहे ईंदी। पंहिंजे नस्ल खे अहिड़ो रस्तो ॾियो जंहिंजी पुॼाणी ते मंज़िल यकीनी हुजे। मुश्किलातुनि खां परहेज़ न कयो, बल्कि हौसलनि खे ज़िंदा कयो। इल्म जे खज़ाने खे चोरी कयो, भली चोर जो लक़ब छो न मिले। ज़िंदगी में हक़ीक़तनि खे सुञाणे अहिड़ो किरदार अदा कयो जो ईंदड़ नस्ल खे अक़ल अची वञे। आख़िरत जा फ़ैसिला ख़ुदा ते छॾे ॾियो। न फतवाऊं ॾियण सां कंहिंजा सवाब ख़तम थींदा ऐं न ई कंहिंजे चवण ते दोज़ख जा अज़ाब ईंदा। यादि रखो त तौर जो कांटो अमल ते हले थो, छो त सिर्फ़ ख़ुशबू लॻाइण सां जनाज़ा जन्नती नाहिन थींदा।